अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान सां ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो वापसि वठण जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवण त ख़बर नाहे त ईरान सां ॻाल्हियूं कंदसि बि या न। ईरानी बेवकूफ़ न पर ॾाढा सियाणा आहिनि। ईरान मुआदे जे लाइ ॿाॾाए रहियो आहे। जंगबंदी न थी त ईरान ते बेरहमाना हमला कया वेंदा। ईरान मुआदो न कयो त अमरीकी हमला भोगणा पवंदसि। ईरान जंगबंदी जे लाइ अमरीकी तजवीज़ुनि जो जवाबु माणे छॾियो। ईरानी मीडिया मूजिबि ईरान गुज़िरियल राति रॉकेट ज़रिए तजवीज़ुनि जो जवाबु अमरीका खे माणे छॾियो आहे। ईरान हाणे अमरीका जे रद्दमल जो इंतज़ारु करे रहियो आहे। ईरानी आला उहिदेदार जो चवणु आहे त अमरीकी तजवीज़ूं हिकु तरफ़ियूं ऐं गैर मुनसिफ़ाणियूं आहिनि। अमरीकी तजवीज़ूं सिर्फ़ वॉशिंगटन इसराइल जे मफ़ादनि में आहिनि। पाकिस्तान खे मौक़िफ़ ॾिनो वियो त अमरीकी तजवीज़ुनि में ज़रूरी घुरिजुनि जी खोट आहे। अञा ताईं ॻाल्हियुनि लाइ को इंतज़ाम नाहे कयो वियो। सदर आसिफ ज़रदारी की सदारत ते आला सतह इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर जी शिरकत इजलास में मईशत तवानाई जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। तेल जी फराहमी में रंडकुनि ऐं पेट्रोलियम शयुनि जे वधंदड़ अघनि ते गौर। ख़त्े जी सिक्योरिटी सूरतहाल ते बि गौर कयो वियो। इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार नाणे पेट्रोलियम ऐं घरू वज़ीर समेत ॿियनि जी शिरकत। सदर आसिफ ज़रदारी सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी मुलाक़ात मुल्क जी मजमूई सियासी मुआशी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि, हुकूमत जी किफ़ायतशारी क़दमनि जे नतीजनि ऐं स्मार्ट लॉकडाउन जी तजवीज़ुनि ते गौर वीचार। विचो भर में अमन क़ाइमु करण जे लाइ पाकिस्तान जी सफ़ारती कोशिशुनि जो पिणु जाइज़ो वरितो वियो। मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जा मरकज़ी अॻवान पिणु शामिल हुआ। पाकिस्तान तरफ़ां पाकिस्तान जे ख़ात्मे जे लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरानी सदर सऊदी वलीअहद तुर्किया कुवैत उर्दन लिबनान मिस्र ऐं बांग्लादेश जे सरबराहनि सां राब्ता कया। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सऊदी अरब नॉर्वे आज़रबाईजान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे पररी वज़ीरनि सां ॻाल्हायो आहे। पररी तर्जुमान तारिक़ हुसैन अंद्राबी जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण पाकिस्तान ख़त्े में अमन जे लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। पाकिस्तान विचो भर में 5 हफ़्तनि खां जारी तकरार जे ख़ात्मे लाइ कोशिशूं करे पियो। पाकिस्तान ख़त्े में चिकताण घटाइण ऐं जंगबंदी ते ज़ोर ॾिनो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं मलेशियन हममनसब अनवार इब्राहिम जे विच में टेलीफोनिक राब्तो। शहबाज शरीफ़ ऐं दादूसी अनवार इब्राहिम तरफ़ां हिक ॿिए खे ईद जूं वाधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मलेशियन हममनसब खे सिफ़ारती कोशिशुनि खां आगाह कयो ऐं ईरान ऐं नार मुल्कनि जे अॻवाननि सां राब्तनि ते एतमाद में वरितो। वज़ीर आज़म अमरीका ऐं ईरान खे ॻाल्हि जी बेस आणण जे लाइ सिफ़ारती कोशिशुनि खां आगाह कयो। शहबाज शरीफ़ जो चवण मौजूदा चिकताण घटाइण जे लाइ मुख़लिसाणे हक़ीक़ी कोशिशूं जारी रखंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी सफ़ीर जियांग ज़ीडोंग जी मुलाक़ात। वज़ीर आज़म तरफ़ां सीपेक 2 अॻिते वधाइण जे लाइ पाकिस्तान जे अज़म जो परछाव। वज़ीर आज़म चीनी सफ़ीर खे इलाक़ाई सूरतहाल में चिकताण घटाइण जे लाइ पाकिस्तान जे किरदार बाबति आगाही ॾिनी। पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत वाइड़प जो शिकार दुनिया पाकिस्तान जे किरदार जो एतिराफ़ करे रही आहे। तनक़ीद सभिनी जो हक़ आहे। मुल्की वक़ार दाव ते न लॻायो वञे। मुल्क ख़िलाफ़ ॻाल्हियूं कंदड़ खे शर्म अचणु घुरिजे। मौजूदा सूरतहाल में मुल्क ख़िलाफ़ प्रोपेगेंडा बर्दाश्त योग्य न आहे। हाणे पाकिस्तान ख़िलाफ़ कंहिं मिसाल जी गुंजाइश न आहे। क़ौमी मफ़ाद सभ खां मथां आहे। कुझु समय वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारा जी प्रेस कॉन्फ्रेंस चवण पाकिस्तान जो विचो वञ सूरतहाल ते अहम किरदारु नज़र अचे पियो। पाकिस्तान दुनिया में असराए थो ऐं भरपूर आवाज़ बणिजी साम्हूं आयो आहे। हक़ जी जंग पाकिस्तान जो मरतबो वधाए छॾियो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जे गॾियल काविशुनि सां अमन जे लाइ कोशिशूं जारी आहिनि। असां पीटीआई बानी जे पुटनि खे अचण जो चयो। अचण बदिरां पीटीआई बानी जा पुट ॿियनि ज़रियनि ते लॻल रहिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सेनेटर शरीर रहमान जी घरामद। वज़ीर आज़म पारां शरीर रहमान सां संदसि न्याणी मारवी मलिक जे लाड़ाणे ते ताज़ियत। वज़ीर आज़म गवर्नर सिंध खे मुबारकबाद ॾियण गवर्नर हाउस पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी अॻवान फरियाल तालपुर जे घर पहुची खेसि धीअ जी शादी जूं वाधायूं ॾिनियूं।
हुकूमत सां मेमोरेंडम ऑफ इकोनॉमिक एंड फाइनेंशियल पॉलिसीज़ ड्राफ्ट शेयर करे छॾियो। ज़रियनि मूजिबि MAFP ड्राफ्ट ते इतफ़ाक़ी राय पैदा थियण खां पोइ स्टाफ लेवल मुआहिदो तइ थी वेंदो। IMF वफ़द बजट ते ॻाल्हियुनि जे लाइ ईंदड़ महीने जे आख़िर में पाकिस्तान पहुचंदो। MAFP में नाणे तवानाई पेट्रोलियम वज़ारतुनि ऐं FBR जे लाइ हदफ़ मुक़रर। ओघरा नेमरा SSCP सूबाई इंतिज़ामिया ऐं ज़रिए आमदनी ते इनकम टैक्स लाइ नवां हदफ़ रखिया विया। MAFP ते मुतफ़िक़ थियण खां पोइ ड्राफ्ट IMF खे वापसि मोड़ियो वेंदो। गैस सेक्टर जो गर्दिशी कर्ज़ एडजस्ट करण जे लाइ हुकूमती प्लान MAFP जो हिसो न बणायो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत ते रिहाइशी शोबे में सीड़पकारी खे हथी वठाइण बाबति इजलास। घटि ख़र्च घरनि जी फराहमी ऐं शोबे में रोज़गार जे वाधारे जो जाइज़ो वरितो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जो चवण त पंहिंजो घर हर शहरी जो हक़ ऐं आसान शर्तुनि ते कर्ज़ पहिरीं तरजीह आहे। मुल्की रिहाइशी शोबे में सीड़पकारी जा वॾा मुखिया मौजूदु आहिनि। सीड़पकारी जी क़ुवत मां फ़ाइदो वठण जे लाइ रंडकूं ख़तमु कयूं वेंदियूं, पर ॾहनि ऐं समुंड पार पाकिस्तान जी सीड़पकारी जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणायो वेंदो। अॾावती शोबे में सीड़पकारी खे हथी वठाइण सां मईशत जो फीथो हलंदो। हिकमत अमली जोड़ण में समूरनि स्टेक होल्डर्स खे शामिल कयो वञे। बचत ऐं किफ़ायतशारी वारनि क़दमनि जी निगरानी ऐं अमल बाबति कमेटी जो नायब वज़ीर-ए-आज़म इशफ़ाक़ अहमद जी सदारत ते इजलास। मौजूदा सूरतहाल में मालियाती निज़ाम जे लाइ क़दमनि जो जाइज़ो वरितो वियो। वज़ारतुनि ऐं सूबनि में अॻु खां मंज़ूर थियल बचत वारनि क़दमनि में अॻु भराई जो बि जाइज़ो वरितो वियो। ख़र्चनि में घटिताई ऐं वसीलनि जे असराइते इस्तेमाल बाबति इत्मिनान जो इज़हार। ईरानी पढ़ी वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त अमरीका सां का ॻाल्हि ॿोल न थी रही आहे। अमरीका मुख़्तलिफ़ ॼाकड़नि ज़रिए पैगाम माणे रहियो आहे। ॼाकड़नि ज़रिए पैगामनि जी ॾे वठि अमरीका सां ॻाल्हियूं न आहिनि। आला ख़ैरियूं तजवीज़ुनि जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। जंग जे मुस्तक़िल ख़ात्मे ऐं नुक़साननि जो अज़ालो चाहियूं था। पाड़ेसरी मुल्क खे पैगाम आहे त अमरीका खां फ़ासिलो रखो। ईरान ॻाल्हियूं चाहे थो, पर उन जी क़यादत खे डपु आहे त डील जो चवंदासीं त पंहिंजे अवाम जे हथां मरंदासीं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो त ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। ईरान वॾे बेताबी सां डील चाहे थो, पर ॻाल्हाइण खां टिजी रहियो आहे। दुनिया में 8 जंगियूं रोकरायूं, वधीक हिकु जंग बि खटे रहिया आहियूं। ईरान जी बहरिया ऐं फ़िज़ाइया खे ख़तमु करे छॾियो, पर फेक न्यूज़ ॾिसंदा त लॻे थो असां जंग हाराए रहिया आहियूं। ईरान में अमरीका इसराइल जे लाइ जासूसी जे इल्ज़ाम में 39 ॼणा गिरफ़्तार। ईरानी मीडिया मूजिबि कुझनि इदारनि जे एहलकारनि तरफ़ां कार्रवाई तेहरान में कई वई। गिरफ़्तार जवाबदारनि मां 27 जो तालुक़ु दहशतगर्द टोलनि सां आहे। हिकु जवाबदार सिस्तान बलूचिस्तान में ऑपरेशनल सेल क़ाइमु करण जी कोशिश करे रहियो हो। जवाबदारनि वटां धमाकेदार मवाद, हथियार ऐं स्टारलिंक डिवाइसिस हथ। मुल्क खां ॿाहिरि वेही पाकिस्तान जो इमेज ख़राब कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमन चयो आहे PTI बानी जो मौक़िफ़ो हुकूमत न आहे त IMF कर्ज़ बि न ॾे। PTI जी सियासत मां हमेशह पाकिस्तान जो नुक़सानु पहुतो आहे। PTI बानी जी आज़ादी न त मुल्क खे नुक़सानु पहुचाइण जी सोच सुठी आहे। PTI वारा मुल्क दुश्मननि सां मिली करे पाकिस्तान खे बदनाम कनि पिया। बानी PTI खे अदालतुनि में वञी केस खणणु घुरिजनि। मुल्क ख़िलाफ़ साज़िश न थियणु घुरिजे, उन सां मुल्क खे नुक़सानु थींदो। इरादनि भरिसां गुरवार मोरी में मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। जवाबदार ग़ुलाम नबी छुरियुनि जा वार करे पंहिंजी घरवारी रेशमा खे क़त्ल करे छॾियो। ॻोठाणनि जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। मक़तूलनि जो लाश अस्पताल मुंतक़िल।